बैराज वटि हिन वक़्तु 3,86,000 क्यूसेक पाणी आहे। पाणी जा वहिकिरा शायदि अञा वधनि। अंदाज़ो आहे कोटली बैराज वटि पाणी 4 लाख क्यूसेक जे वेझो रहंदो। आबपाशी खाते बैराजनि जी हिफ़ाज़त कई आहे। सिंध में ॿोॾि खे नज़र में रखंदे क़दम खयां। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो सिंध काबीना इजलास खे ख़िताब। संदसि चवणु आहे त सिहत ऐं लाइव स्टॉक खाते जे वज़ीरनि पंहिंजियुनि टीमुनि खे मुतहरिक रखियो। 70 रिलीफ कैंपूं क़ाइमु कई वयूं हुयूं। मेडिकल कैंपुनि ते 1 लख खां वधीक माण्हुनि खे इलाज जी सहूलियत फराहम कई। 16 लख चौपाई माल खे वैक्सीन कई वई। समूरा वज़ीर क़ौमी ऐं सूबाई असेंबली मेंबर पंहिंजनि इलाइक़नि में रहिया। परफेक्ट का शइ नाहे हूंदी। ख़ामियुनि ते ज़ाब्ते जी कोशिश कई वेंदी। सिंध हुकूमत जो हलंदड़ हफ़्ते औरतुनि खे पिंक स्कूटर फराहम करण जो फ़ैसिलो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जी सदारत में इजलास पिंक स्कूटर प्रोग्राम जो तफ़सीली जाइज़ो वरितो वियो। शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त हिन हफ़्ते औरतुनि ऐं शागिर्दियाननि खे मुफ़्त इलेक्ट्रिक स्कूटर ॾिना वेंदा। औरतुनि खे पंहिंजी रोज़ानी सफ़र में सवलाई थींदी। सिंध मास ट्रांज़िट अथॉरिटी ज़रिए दरख़्वास्त ॾींदड़ औरतुनि ऐं शागिर्दियाननि जो रिकॉर्ड तरतीब ॾिनो पियो वञे। सियासी इंतज़ामी मामला कानून मूजिब सियासी पार्लियामानी अंदाज़ में हल करियो। जॾहिं KMC खे संभालियो त 20 करोड़ रुपया जमा थींदा हुआ। इन टैक्स मां 4 करोड़ प्राइवेट कंपनी जमा करण जा वठंदी हुई। 2008 में म्यूनिसिपल यूटिलिटी टैक्स लागू कयो वियो। मुखालिफ़नि इन मामले खे अदालत में चैलेंज कयो। कराची जे मेयर बैरिस्टर मुर्तज़ा वहाब जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त अदालत स्टे ख़त्म कई ऐं काउंसिल जे इख़्तियार खे मञियो आहे। फ़ैसिलो करणो पवंदो त मामिलो काउंसिल में हल करणो आहे या अदालत वञी। अदालत खे जॾहिं इन मामले में शामिल करियूं था त सियासी तनक़ीद थिए थी। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप अॼु अरब ऐं मुस्लिम अॻवाननि सां मुलाक़ात कंदो। अमरीकी मीडिया मूजिब डोनाल्ड ट्रंप ग़ज़ा में जंगबंदी गवर्नेंस ऐं अमन बाबति तजवीज़ूं पेश कंदो। अमरीका चाहे थो त अरब ऐं मुस्लिम मुल्क ग़ज़ा में फ़ौज उमाननि ते राज़ी थियनि त इसराइल निकिरी सघे। अरब ऐं मुस्लिम मुल्कनि खे फ़लस्तीन में इक़्तिदार जी मुंतक़िली ऐं फंडिंग लाइ राज़ी कयो वेंदो। बर्तानिया, कैनेडा, ऑस्ट्रेलिया ऐं पुर्तगाल खां पोइ फ्रांस बि फ़लस्तीन खे आज़ाद रियासत तस्लीम करे वरितो। फ़लस्तीन मसइले जे 2 रियासती हल लाइ गॾियल क़ौमुनि में सऊदी अरब ऐं फ्रांस जी सरबराही में कॉन्फ्रेंस। फ्रांसीसी सदर मैक्रोन जो चवणु आहे त वधीक इंतज़ार नथो करे सघिजे। वक़्तु अची वियो आहे त हिन जंग खे मुकमल तौर ते ख़त्म कयो वञे। हमास 48 ग़ैरकमालियुनि खे फ़ौरी तौर ते आज़ाद करे। फ़लस्तीन खे हक़ ॾियण सां इसराइलियुनि जा हक़ न खसिया वेंदा। दुनिया अमन जे मौक़े खां कुझु क़दमनि ते आहे। जटादार अमन तॾहिं ई मुमकिन आहे जॾहिं इसराइल ऐं फ़लस्तीन 2 धार रियासतुनि जी हैसियत सां गॾु रहनि। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस धार आज़ाद रियासत जी क़याम खे फ़लस्तीनियुनि जो हक़ करार ॾेई छॾियो। फ़लस्तीनी रियासत जो क़याम इनाम न पर हक़ आहे, जंहिंखां इनकार इंतिहा पसंदनि खे तोहफ़ो ॾियणु बराबरि हूंदो। एंटोनियो गुतरेस जो चवणु आहे गॾियल क़ौमुनि जो ख़िताब कयो आहे। संदसि चवणु आहे त मसइले जो हल इहो आहे त 2 आज़ाद ऐं ख़ुदमुख्तियार रियासतूं हिक ॿिए खे तस्लीम कनि ऐं आलमी बिरादरी जो हिसो बणिजनि। ओलह किनारे में आबादी जे मुसलसल वाध जो को बि जवाज़ नाहे, जेको अमन जी बाक़ी उमीदुनि खे बि तबाह करे रहियो आहे। फ़लस्तीनी अवाम खे ज़बरदस्ती पंहिंजी सरज़मीन तां कढियो पियो वञे। फ़लस्तीन जो मसइलो आलमी मसइलो बणिजी चुको आहे। सॼी दुनिया में आज़ाद फ़लस्तीन जा नारा गूंजनि पिया। अमन जे क़याम लाइ आज़ाद फ़लस्तीनी रियासत ज़रूरी आहे। फ़लस्तीनी सदर महमूद अब्बास खे सिधी रीत कॉन्फ्रेंस खे ख़िताब जो मौक़ो मिलणु घुरिजे हा। तुर्क सदर रजब तय्यब एर्दोग़ान जो कॉन्फ्रेंस खे ख़िताब। फ़लस्तीनी सदर महमूद अब्बास जो चवणु आहे त हमास खे फ़लस्तीनी अथॉरिटी आॾो हथियार फिटा करणा पवंदा। फ़लस्तीन जी गवर्नेंस में हमास जो को किरदारु न आहे। ग़ज़ा खे इमदाद घुरिजे, क़ैदियुनि खे आज़ाद कयो वञे। महमूद अब्बास तरफ़ां मिस्र ऐं क़तर जी टाकरी वारी कोशिशुनि जी वाखाण।
फ़लस्तीन खे आज़ाद रियासत तस्लीम कंदड़नि मुल्कनि जो अंग वधी 141 थी वियो। चीन बरियाती हल तहत गॾियल क़ौमनि में फ़लस्तीन खे मुकमल मेंबरशिप ॾियण जो मुतालबो करे छॾियो। अमरीका फ़लस्तीन खे आज़ाद रियासत तस्लीम करण वारे अमल खे निमाइशी करार ॾेई छॾियो। व्हाइट हाउस तर्जुमान चयो आहे त अमरीका जी तरजीह संजीदा सिफ़ारतकारी आहे। निमाइशी ऐलान न फ़लस्तीन खे रियासत तस्लीम करणु हमास लाइ इनाम आहे। सदर ट्रंप सम्झे थो त इहो क़दम हमास लाइ इनाम जीअं आहे हू इन सां इत्तफ़ाक़ नथो करे। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू जी होड़ बरक़रार। संदसि चवणु आहे त का बि फ़लस्तीनी रियासत न ठहंदी। ओलह किनारे में यहूदी आबादी जा क़दम जारी रखंदा। पाकिस्तान तरफ़ां फ़लस्तीन खे आज़ाद रियासत तस्लीम कंदड़ मुल्कनि जी आजियां रहिजी वियल मुल्क बि आलमी क़ानून तहत फ़लस्तीन खे आज़ाद रियासत तस्लीम कनि। पाकिस्तान उन्हनि कुझु मुल्कनि मां हिकु आहे जन 1988 में फ़लस्तीन खे आज़ाद रियासत तस्लीम कयो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो सोशल मीडिया ते पैगाम। संदसि चवणु आहे त फ़लस्तीन खे रियासत तस्लीम करणु गॾियल क़ौमनि ऐं सलामती काउंसिल जे ठहरान तहत फ़लस्तीनी अवाम जो क़ानूनी हक़ आहे। फ़लस्तीनी रियासत खे तस्लीम करणु हिते में हिकु मुनसिफ़ानी जामे ऐं चटादार अमन ॾांहुं हिकु क़दम आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ फ़लस्तीन मसइले जे बरियाती हल गॾियल क़ौमनि जे इजलास में शिरकत लाइ लंडन खां न्यूयॉर्क पहुची वियो। वज़ीर आज़म गॾियल क़ौमनि जे जनरल असेंबली जे इजलास में पाकिस्तान जी नुमाइंदगी कंदो। वज़ीर आज़म अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ऐं ॿियनि आलमी अॻवाननि सां मुलाक़ातूं कंदो। जनरल असेंबली इजलास बैदि वज़ीर आज़म जी ॿीहर लंडन वापसी जो इम्कान। नून लीग सदर नवाज़ शरीफ़ जी बि ईंदड़ हफ़्ते लंडन आमद जो इम्कान। सिंध हाई कोर्ट पारां कॉन्ट्रैक्टी हेड मास्तरनि खे रेगुलर करण जा केस। सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे उमाइण जो हुकुम। कॉन्ट्रैक्ट ते भर्ती कयल हेड मास्तरनि खे रेगुलर न करण बाबति दरख़्वास्त थी ॿुधणी। 3 महीननि अंदरि रेगुलर करण जी जाइज़ लाइ दरख़्वास्त गुज़ारनि जा केस मोकिलण जो हुकुम ॾिनो। अदालत रिमार्क में चयो त SPSC खे क़ाबिलियत ऐं भर्ती जी ज़ाब्तनि मुताबिक़ केसनि जो जाइज़ो वठणु घुरिजे। हैरान कंदड़ ॻाल्हि आहे त ग्रेड 17 जे हेड मास्तरनि जी भर्ती कॉन्ट्रैक्ट ते थी आहे। SPSC जी मौजूदगी में कॉन्ट्रैक्ट ते भर्ती सम्झ खां ॿाहिरि आहे। BISP जी डेटा बोर्ड मुतासिरनि जी मदद करे सघिजे थी। बोर्ड जी सूरतहाल जे वर चढ़ियल आहे। क़ौम खे हिन वक़्तु इत्तिहाद ऐं ॿधी जी ज़रूरत आहे। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी चेयरपर्सन रूबीना ख़ालिद जी प्रेस कॉन्फ्रेंस चवे थी BISP तहत मुल्क जे ग़रीब तबिके जी मदद कई पई वञे। मुल्क मां ग़ुर्बत जो ख़ात्मो तरजीह आहे। कराची में जवाबदार पारां 5 ॿारनि खे पैसनि जी लालच ॾेई ज़्यादती जो निशानो बणाइण जो एतिराफ़। जुडिशल मैजिस्ट्रेट जी अदालत में ॿारनि सां ज़्यादती कंदड़ जवाबदार शब्बीर तनोनी 164 तहत एतिराफ़ी बयान रिकॉर्ड करायो। जवाबदार बयान में चयो त हू ॿारनि खे पंहिंजे कमरे या झंग में वठी वञी ज़्यादती करे संदनि वीडियोज़ ठाहींदो हो। हू पंहिंजे कयल फ़इल ते शर्मिंदा आहे। साणुसि गॾु को बि शरीक जवाबदार नाहे। पेंशन पॉलिसी में तब्दीली ऐं DRE न ॾियण ख़िलाफ़ सिंध में मुख़्तलिफ़ सरकारी खातनि जे आफ़ीसुनि में तालाबंदी। मुलाज़िमनि जा मुज़ाहिरा। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते तालीम, सिहत, रेवेन्यू ऐं ॿियनि खातनि जे मुलाज़िमनि जो एहतजाज। जाम शोरो में सिंध यूनिवर्सिटी महरान ऐं लम्स यूनिवर्सिटी में उस्तादनि पारां क्लासनि जो बाइकाट। कंबर, खैरपुर, गंबट, कंदकोट, मीरवा घोटाणी में उस्तादनि स्कूलनि खे एहतजाज तौर ताला हणी छॾिया। खैरपुर में लतीफ़ यूनिवर्सिटी, महरान यूनिवर्सिटी, ज़ुल्फ़कार अली भुट्टो कैंपस, सरई यूनिवर्सिटी ऐं ॿियनि इदारनि में आफ़ीसुनि जी तालाबंदी कई वई। सेवण, ठारू शाह, राधण, काज़ी अहमद, छुडो ऐं थुल में सरकारी मुलाज़िमनि एहतजाजी मुज़ाहिरा कया। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जो चवणु आहे त पेंशन पॉलिसी में तब्दीली वारो फ़ैसिलो वापसि वठी मुलाज़िमनि खे DRE ॾिनी वञे। सूबे जे भरिसां हथियारबंदनि जे घर ते काहा फायरिंग में हिकु ॼणो क़तल, हिकु ज़ख़्मी, 4 अणसुञातल हथियारबंदनि कोट प्यालो लाड़िक में घर में घिड़ी फायरिंग कई। गोलियूं लॻण सबबि इनायत अली लाड़िक तॾे ते मारिजी वियो। शौकत लाड़िक ज़ख़्मी। ॻोठाणनि हिकु जवाबदार सुल्तान रिड खे पकड़े पुलिस हवाले करे छॾियो।
उबावड़े बरसां रावती जे कच्चे मां अगवा थियल शख़्स जो लाश हथ ॾोहारीन हथां क़तल थियल शख़्स जो खुशाब वासी असमतुल्ला तौरु सुञाणप ॾोहारीन मुगवी जे वारसनि खां 50 लख रुपया भुङ करे वरिता। लाड़काने जे मोलाबाद पाड़े में पीउ थां क़तल थियल नौजवान जो लाश एम्बुलेंस में रखी एहतजाज मक़तूल गुलज़ार जतोई जी बेवा अमर ऐं मासूम पुट खे साण करे प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो। पारस जतोई जो चवणु आहे त मिल्कियत जे मामले तां सोहरे पंहिंजनि भाइरनि ऐं वेगन पुटनि सां गॾिजी मुड़ुस खे क़तल कयो। 15 कलाक गुज़रण बावजूदि वाक़िए जो केस दाख़िल न पियो कयो वञे। नोटिस वरिती मुड़ुस जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। एशिया कप T20 जी सुपर 4 मरहले में पाकिस्तान ऐं श्रीलंका विच में अॼु मैच खेॾी वेंदी। इवेंट में फाइनल ताईं पहुचण लाइ ग्रीन शर्ट्स खे मैच खटणी पवंदी।